ब्यूरो चीफ वसीम इकबाल जेकमबाद बिजली जे अघन में वाह जेकमबाद में अंजुमन ताजरान जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तोड़े वापारी तंज़ीमुनि पारां अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली बिरोही, हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सेतलाणी, सराफा यूनियन जे सदर हाजी मोहम्मद यूसुफ मेमण, पीपी शहीद भुट्टो जे नूर मोहम्मद मंझो, इलेक्ट्रिक यूनियन जे सरीचंद भावनाणी, भाण मार्केट जे मंजूर अहमद पंवर, बुधर लाल डखण यूनियन जे अब्दुल लतीफ़ सुमरो, गुल हसन टालाणी, बाबू नजीब ज़हरी, रमेश लाल देवानंद, शाहनवाज़ मंझो ऐं ॿियनि जी अॻवानी में सराफा चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी जुलूस कढियो वियो, जंहिंमें वापारियुनि समेत शहरियुनि वॾे तादाद में शरीक थिया। मछलियल माण्हुनि प्रेस क्लब आॾो धाणो हणी बिजलीअ जे बिलनि खे बाहि ॾेई साड़े निगरान हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। बंद करो।